बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो काबिल एहतराम डिस्ट्रिक्ट काउंसिल जो अगुनो उम्मीदवार आबिद यूसुफ बचानी साहब, असांजो नॉमिनेटेड उम्मीदवार यासिर आफ्ताब बचानी साहब, गुलाम अहमद बागी साहब ऐं इन ॻोठ जा मौजूदीन ऐं कच्छी बिरादरी जा मौजूदीन ऐं ॿियो असां सां गॾु जेके मौजूदीन आया आहिनि सभिनीनि खे अस्सलामु अलैकुम। दोस्तो, तव्हां अॼु ॾिठो असांजो ॻोठ टू ॻोठ वर्क देर सुत्यारी में हलियो पे सुबुह जो जीअं जीअं उहो का वर्क कंप्लीट थियो 5 वॻे त हुन खां पोइ यूनियन ते जेको इस्तक़बाल थियो उहो तव्हां सभु ॾिठो। जेका जीअं भुटो जे नाले जी गूंज थी उहा तव्हां ॿुधी। अॼु त आउं सम्झां थो त हिननि जा हाव बि फाटी पिया हूंदा। उन खां पोइ जेको अॼु फाज़ुल स्टाफ ते इस्तक़बाल थियो ऐं उते जेको माण्हुनि जेका मोहबत ॾिनी उहा बि कंहिंखां लिकियल न आहे। आउं चाहियां थो इहो करिश्मो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे करे जे आहे, इन झंडे जे करे आहे ऐं इन नारे जे करे आहे ऐं इहे बीबी जे जेको बीजे तीर बिजाए उन जे करे आहे। उन खां पोइ जेका मोहबत आहे जो असां जेॾी महिल जो जारकी पुगासीं त जारकी ते स्टाफ ते जेको इस्तक़बाल थियो ऐं जेको उते जेको इस्तक़बाल थियो जेको तव्हां ॾिठो, जेका उते माण्हुनि मोहबत ॾिनी, मोहबत बि ॾिनऊं। पर उते जॾहिं आबिद बचानी साहब जॾहिं गाॾी जो शीशो लाथो त कई दोस्त हिकिड़ो जेको माण्हू आहे हींअर चवे थो त इनकलाब जूं ॻाल्हियूं करे थो, इन मोह मां इनकलाब ठहे नथो। इनकलाब जो लफ़्ज़ उते जेॾी महिल पुगासीं त आबिद साहब खे जेके शिकायतूं मौसूल थियूं, हिकिड़ी शिकायत मिली, ॿी मिली, टी मिली, चौथी मिली, हिकिड़े हमरा जी टंग भॻल मिली। त आबिद साहब खे मूं चयो साईं 10-12 ॾींहंनि खां पाण यूनियन काउंसिल जारकी में हलूं पिया, शिकायतूं त मुंहिंजूं बि जाम आहिनि पर हिन सां मुंहिंजा बि रिकॉर्ड तोड़े छॾिया। इहो जेको लोटो निकितो आहे हींअर रबर जो जेको कूलर आहे जेको मोह मां इनकलाब जूं ॻाल्हियूं करे थो, हीअ दोस्तो ही का रिवायती इलेक्शन न आहे, हीअ 2 घरनि जो ज़िद आहे ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांजी ताक़त सां यूनियन काउंसिल जारकी जी आवाम जी ताक़त सां इंशाअल्लाह ताला इन्हनि ज़िद्दी ॿारनि खे वण तां लाए 24 जुलाई ते हिननि खे डोड़ूं हणाईंदासीं। ऐं जेके हाणे मौजूदीन थिया आहिनि इहे सॼी उमिरि ई मौजूदीन न थिया ऐं असांखे चवंदा त तव्हां सां मौजूदीन न आहिनि। आउं चवां थो जेकॾहिं को चङो भलो को माण्हू इन ग्रुप में आहे त उहो हिकिड़ो ई आहे, पर उनजो नालो 25 जुलाई ते खणंदासूं। बाक़ी इहो जेके लोटा ऐं जेके इन्हनि सां गॾु ॿधियल भाती आहिनि, तव्हां ॿुधायो इन्हनि जो भई झंडा हया आहिनि, इहे त लॻनि था त विहाणनि जा जहिड़ा छव हुजनि, लॻनि था कोन था लॻनि। हा दा ॿुधायो, आउं त चवां थो को ग़रीब खां ग़रीब माण्हू पंहिंजो विहाणो ठाहे थो, उन में गुल हणे थो, रंग मुख़्तलिफ़ रंग हणे थो, इन जो को रंग ई न आहे को। दोस्त पुछो ही छा जा झंडा आहिनि? मूं चयो बाबा इहे अमन जा झंडा आया अथनि त 24 जुलाई ते केरु फसरी न करे। बाक़ी इहा जेका तव्हां हिन ॻोठ जा माण्हू आहियो, तव्हां अकेले सां वापसि था आहियो, तव्हांखे ख़बर आहे त सुज़ुकी केतिरो वज़न खणी सघे थी। अलाए घणो मण खणी सघे थी ॿुधायो? 30 मण। जेकॾहिं 35 मण बि थिया त टायर पंचर थी वेंदो। जे 40 मण खयूं त स्पेयर हणंदा हुआ, जे 50 मण ताईं मैक्सिमम कयूं त 4 टायर पंचर थी वेंदा। इंशाअल्लाह ताला 24 जुलाई ते तीर ते ठपा हणी असांजे पूरे पैनल खे कामयाब कजो। जीए भक्तो।